नसीर भाई चवंदा आहिनि त कंहिं बि राग जो माना वारिस थींदो आहे ऐं कंहिं रागी जो बि वारिस थींदो आहे त ख़ुशकिस्मत आहिनि असांजा रागी जंहिंजा वारिस बि आहिनि जंहिंजो औलाद बि आहे त हाणे सोरा फ़क़ीर जे बारे में पाण गुफ़्तगू करे रहिया आहियूं त ख़ुशकिस्मती आहे पंहिंजी त सोरा फ़क़ीर जो जेको पुटु आहे रजब फ़क़ीर जी बिल्कुल उहो बि असां सां लाइन ते गॾु आहे त उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रजब फ़क़ीर सलाम अलैकुम अदा। वालेकुम सलाम साईं मुंहिंजा ख़ुशि आहियो चङा भला सभु ख़ैर बाबा करीम मौला जा कुर्बान जा फ़क़ीर जी तव्हां ख़ुशि आहियो बाबा ख़ैरन बाबा वॾी महिरबानी तव्हांजी। असां मेहरान टीवी तां मेहरान जा रागी में तव्हांजे वालिद साहब जे नाले ते अॼोको प्रोग्राम करे रहिया आहियूं। तव्हांखे कीअं लॻो साईं? तमामु महिरबानी तमामु ख़ुशनसीबी आहे असां फ़क़ीर जे औलाद जी जो अॼु बि सोरा फ़क़ीर सिंध धरती ते पाकिस्तान लेवल ते माण्हुनि खे यादि आया ऐं मां मेहरान चैनल जो सलाम थो कयां मुंहिंजो सलाम थो कयां बाबा साईं जो प्रोग्राम रखियो आहे महिरबानी। अच्छा रजब फ़क़ीर हाणे उहो त पहिरीं असांखे इहो ॿुधायो त हुनजी जेका विलादत थी आहे 1933 में थी आहे या 34 में? बाबा साईं जी जेका विलादत आहे उहा आहे 1937 में कार्ड जे हिसाब सां बाबा 37 में। अच्छा ठीकु आहे ठीकु आहे जी 37 में बाबा। अच्छा इहो त असां पंहिंजे दोस्तनि खे ॿुधाए चुकासीं त ऑडिशन में कंहिं पास कयो रेडियो पाकिस्तान जे बारे में। हाणे नसीर साहब मूंसां गॾु वेठो आहे। हाणे रजब फ़क़ीर तव्हां असांखे इहो ॿुधायो त एज़ ए सोरा फ़क़ीर जेको आहे सो केॾो वॾो आर्टिस्ट हुयो उन में तव्हांखे फ़ख़ुर महसूसु थींदो आहे त तव्हां उनजो औलाद आहियो? साईं असांजी ख़ुशनसीबी आहे जो असां फ़क़ीर जे घर में जनमु वरितोसीं इन खां मथे असांजी ताक़त ऐं सोरा फ़क़ीर न सिर्फ़ पंज जी बल्कि पाकिस्तान जी कमान में सूफ़ी आलम जी हिकिड़ी ख़िदमत कई आहे। असांखे फ़िक्र आहे असांजे बाबा साईं ते जो फ़क़ीरनि जो नाम खणी दरगाहनि जो नाम खणी न सिर्फ़ पाकिस्तान में पाकिस्तान खां ॿाहिरि पंहिंजी बाबा साईं सूफ़ी आलम खे प्रचार कयो आहे। हाणे इहा त रजब फ़क़ीर इहा त असांखे ख़बर आहे नसीर साहब खे मूंखे ख़बर आहे त हुन तक़रीबन 10-12 मुल्कनि खां वधीक मुल्क ॾिठा। इहो इहा अंग मुंहिंजो घटि आहे या वधीक आहे या अञा वधीक मुल्कनि? सर तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 12-13 मुल्क त बाबा साईं सां मां गॾु रहियो आहियां। ऐं उन खां अलावा बाबा साईं असांखां अॻु बि काफ़ी ॿियनि मुल्कनि ताईं वञी चुका हुया। अच्छा अच्छा ठीकु आहे। हाणे नसीर साहब तव्हां ॻाल्हाईंदो रजब तव्हां बाबा हिकिड़े वॾे अज़ीम पीर जा फर्ज़ंद आहियो ऐं असीं ज़ाहिर तव्हांजे घराणे जा ख़ानदान जा मदा आहियूं ऐं मूंखे फ़ख़्रु बि आहे त असांजे अली मोहम्मद साईं जी जेका दरगाह आहे उते बि असां इब्तिदा में वेही ज़मीर फुल डॉक्टर साहिब जिन जी मौजूदगीअ में बाबा साईं जिन खे लाइ वेही ॿुधो आहे। ऐं पुछणु चाहींदुसि त इहो पढ़ियल लिखियल केतिरा हुया ऐं एतिरो कलाम जेके ॻाईंदा हुआ एतिरा बैत इहे सभु केरु हुनखे यादि कराईंदो हो या पाण ई ॿुधी यादि करे वठंदा हुआ? बाबा साईं हिकु न पुछे बाबा साईं बेसिकली मंगणार ख़ानदान सां वाबस्ता हुया। अमल फ़क़ीर में जनमु वरितो ऐं ख़ुशनसीबी मूं फ़क़ीर जी नाती जो सोरा फ़क़ीर जे घर में जनमु वरितमि। बाबा साईं बिल्कुलु बाबा स्कूल जे तरफ़ खां कॾहिं बि दाख़िल कोन हुया। अच्छा अच्छा हा हा बाबा साईं उहो दौर अहिड़ो हुयो सिंध जो दौर हुयो ऐं बाबा साईं न पढ़ी सघिया। एतिरा कलाम कीअं यादि करे वठंदा? केरु कराईंदो यादि हुननि खे? हौसलो अल्लाह जन खे ॾे। बाबा साईं जो जेको दिमाग़ हुयो बाबा असां पाण सोचींदे रहिजी वेंदा हुआसीं त का बि कापी कढंदा हुआसीं बाबा साईं चवंदो त हिकिड़ो भेरो मूंखे पढ़ी ॿुधायो। पोइ पढ़ी ॿुधाईंदा हुआसीं। तक़रीबन बाबा साईं हारमोनियम ते तबले ते बाबा जा दूर ऐं हारमोनियम ते उहा धुन करे ऐं झुंगारे ऐं शुरू थी वेंदा। पोइ हिकिड़ो चकर भेरो ॾींदा हुआसीं असीं साथी गॾिजी स्टेज कहीं ते विहंदा हुआसीं त महसूसु ईअं थींदो त ॼण बाबा साईं खे उहा काफ़ी यादि आहे। अच्छा अच्छा हिकिड़ो आउं तव्हांखे सवाल पुछां थो छो त मूंखे ॾाढी दिलचस्पी आहे हिन ॻाल्हि सां। स्टेज ते जॾहिं सोरा परफॉर्मेंस लाइ ईंदो हो त हू टीप जे सुरनि ते ॻाईंदो हो तमामु मथियुनि सुरनि ते। ही सिंध जो वाहिद रागी हो जेको सप्तक जे जीअं मोहम्मद रफ़ी सप्तक जे आख़िरी सुर ताईं पियो ईंदो हो त असांजो सोरा पूरी ताक़त सां ॻाइण वारो स्टेज ते फनकार हो। त छा ही जॾहिं रियाज़त पंहिंजे पाड़े में कंदो हो या जंहिं घर में तव्हीं रहंदा हुआ त उते जेकॾहिं रियाज़त कबी त पोइ त ॻोठ ॿुधंदा हूंदा न उनजी रियाज़त त छा पंहिंजो रियाज़ बि एॾो ज़ोर सां कंदो हो? जी बाबा साईं जो रियाज़ जेको हुयो सो बचपनी में गुज़रियो रोड़ी शहर में। ऐं जॾहिं असां जनमु वरितोसीं त घर में बाबा साईं एतिरा मसरूफ़ थी विया हुया ऐं पंहिंजे मुर्शिदनि जी ड्यूटी में एतिरा मसरूफ़ थी विया हुया
असां कॾहिं बि घर में बाबा साईं खे रियाज़ कंदे न ॾिठोसीं। हक़ीक़त थो ॿुधायां, लोहड़ी में बाबा साईं जॾहिं पंहिंजी शागिर्दी जी ज़िंदगी हुयो त बाबा साईं चए थो त मां हिकिड़ो चिलो पचायो हुते पंहिंजे आवाज़नि जो। बाबा साईं जा ख़र्च बि हुया, न सिर्फ़ु गीत में ख़र्च बि हुया, पर बाबा साईं चवंदो जेॾी महिल मां स्टेज ते ईंदो आहियां त मूंखे होश न आहे त मां कहिड़े सुरनि ते ॻायां थो। इहो हुनजो इश्क़ हुयो साईं। अच्छा रजब फ़क़ीर, इहो असांखे ॿुधायो त हर माना बुज़ुर्ग जी दुआ त आहे, माना कंहिं न कंहिं फनकार जो किथां न किथां रस्तो कंहिं अलाह जे बुज़ुर्ग जी दरगाह तां निकिरे थो, त सोहराब फ़क़ीर जो कहिड़ी दरगाह सां वधीक वाबस्तगी हुई साईं? बाबा साईं साईं बचपन खां ई ॾाढा साईं पंहिंजे चीच खां वठी करे दरगाह ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं सुभाणे ख़ुश ख़ैर मोहम्मद फ़क़ीर। जी जी बाबा, जेको जो मोहम्मद साईं बि गुज़रिया आहिनि उन गादी मां ख़ैर मोहम्मद यानी 4 पीढ़ियूं गुज़रियूं आहिनि। दरगाह अॼु बि करूंडी में आहे, उते जो बाबा साईं ख़िदमतगार घणो रहियो ऐं सचल सरमत सां बाबा जो तमामु प्यार घणो। सुभान अल्लाह। अच्छा, इनायत अली फ़क़ीर सां दोस्ती हूंदी साईं जी? जी जी बाबा, बिल्कुलु इनायत अली फ़क़ीर सां। अच्छा, हाणे इहो ॿुधायो इनायत अली फ़क़ीर बाबा जो बाबा साईं अक्सर रहियो, बाबा साईं इनायत अली साईं जा दोस्त हुया, बचपन ई गॾु गुज़ारियनि दरगाह जे हवाले सां। अली मोहम्मद साईं जी दरगाह ते गॾु हूंदा न? अली मोहम्मद साईं दरगाह ते दरगाह ख़ुश ख़ैर मोहम्मद साईं। अच्छा रजब फ़क़ीर, इहो तव्हां असांखे ॿुधायो त तव्हां पोइ बाक़ाइदा फ़क़ीर सां गॾु सुंग में ॻाईंदा हो या तव्हांजो वरी अलॻि हिसाबु हूंदो? न साईं, मां बाबा साईं सां गॾु सुंग में, काफ़ी असांजी वीडियोज़ आहिनि, टीवी ते रिकॉर्डिंग आहिनि, बाबा साईं सां साथ में गॾु हूंदा हुआसीं। अच्छा, तव्हां केतिरा भाइर आहियो साईं? साईं असां 5 भाइर आहियूं केवल। अच्छा, माशाल्लाह। पोइ 5 ई साईं अञा तुंहिंजे राग सां उहो रस्तो आहे या तव्हांजो या तव्हांजे भाउ जो या ॿियनि जो कोन्हे या सभिनि जो आहे? साईं अल्हम्दुलिल्लाह असां 5 भाइर आहियूं, 5 भाइरनि में 2 त बिल्कुलु 3 भाइर। जी जी। असां ठीकु ठाक यानी बाबा जी ज़िंदगी में ऐं बाबा जो साथी रहियुसि। अल्हम्दुलिल्लाह अॼु वरी मौला मूंखे हिकिड़ो गुल अहिड़ो ॾिनो आहे मुंहिंजे घर में, उनखे बि बाबा साईं दुआऊं, मूंखे बि बाबा साईं दुआऊं। हू नंढिड़ो हुयो जो बाबा साईं मूंखे चवंदो त तव्हां खां बहितर सलामत अली कमु कंदो ऐं हिनखे पढ़ाइजो बि ऐं हीउ ॻाईंदो बि। अल्हम्दुलिल्लाह बाबा खां पोइ माशाअल्लाह पढ़े बि पियो, हींअर डिग्री कई अथई शालती यूनिवर्सिटी मां, वरी एमफिल करे पियो ऐं गॾु ॻाए पियो बिल्कुलु बहितरीन नमूने सां। काफ़ी प्रोग्राम मेरान ते कया आहिनि, ॿियनि चैनलनि ते कया आहिनि, दरगाह ते। अच्छा, पूरो नालो साईं असांखे ॿुधायो, सलाम फ़क़ीर या सलामत? सलामत फ़क़ीर साईं। सलामत फ़क़ीर। पोइ तव्हां सां गॾु आहे या मौजूदु, उन सां ॻाल्हि ॿोल करे सघूं था? जी जी बिल्कुलु बिल्कुलु मूंसां गॾु आहे, बिल्कुलु गॾु आहे। अस्सलाम वालेकुम सलामत फ़क़ीर साईं। साईं मुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि वेठा आहियो? अल्लाह जा करम सर। हा, असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे सलामत फ़क़ीर जो तव्हांजो वालिद साहिबु हिकिड़े वॾे पाए जो वॾो फ़नकार हो ऐं तव्हां हुनजी औलाद आहियो ऐं असीं दुआ कंदासीं त तव्हां पोइ उनजी गद्दी संभालियो ऐं उहे जेके सिकूं छॾे वियो आहे या जेके यादगिरियूं छॾे वियो आहे उनखे तव्हां पूरी करियो। त तव्हांजी केतिरी कोशिशि लॻी पिया साईं हिन में? सर सभ खां पहिरीं मां ॻाल्हि कंदुसि त मूंखे तमामु ख़ुशि आहे ऐं वक़्तनि बवक़्तनि इहा ॻाल्हि कंदो रहंदो आहियां मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते इंटरव्यूज़ में बि। त मुंहिंजो मां पंहिंजे पाण खे महसूसु कंदो आहियां त मुंहिंजो जनम अहिड़े घराणे में थियो ऐं अहिड़ी शख़्सियत जे नाले सां मां वाबस्तु आहियां जंहिंखे न सिर्फ़ु पाकिस्तान पर पूरी दुनिया जा माण्हू उनखे सूफ़ियत जो हिकिड़ो प्रचार सम्झनि था ऐं उहो इन जे लाइक़ु बि हुयो। ऐं बाबा साईं जे फन जे हवाले सां जेतिरे छा जो मुंहिंजी उमिरि तमामु नंढड़ी हुई जो बाबा साईं कॉलेज जे करे आवाज़ ॾेई थी वियो हुयो, पर बाबा मुंहिंजो जेको फन मूं को जेको जातो हिन पितरायो टेस्ट जे ज़रिए मुख़्तलिफ़ रिकॉर्डिंग जे ज़रिए मां इहो सम्झां थो हू पंहिंजे अंदाज़ जो हिकिड़ो निरालो आर्टिस्ट हुयो, निरालो हिकिड़ो गायक हुयो जंहिं हमेशह जिदत जो कयल रहियो, माना हुन राग खे हमेशह मथनि सुरनि सां हुननि खे खणी वञी पेश कंदो हुयो। मां सम्झां थो त सिंध में जेके सूफ़ी ॻाइण वारा आहिनि हिकिड़ा त छोजो ॻाइण जूं मुख़्तलिफ़ संत थींदियूं आहिनि, उन में जेको सूफ़ी राग आहे दरगाहनि वारो उहो जेको बाबा साईं हुयो उन्हनि खां मुख़्तलिफ़ अॼु जे सूफ़ी फनकारनि खां। सुभान अल्लाह। जी नसीर साहिब बि सवेत ॻाल्हि अॻिते कए त हू ऊचनि सुरनि ते ॻाइण जी महारत रखंदो ऐं वाक़ई हक़ीक़त आहे बाबा साईं जा जेके सुर असां ॿुधूं था त असांजो होश ऐं अकुल कमु करे वेंदो आहे। कोई सूफ़ी ॻाइण वारो यकतारे चपड़ी ॻाइण वारो एॾनि वॾनि मथनि सुरनि ते ॻाए सघे थो। जी हा, आउं सम्झंदुसि त सलामत जेको हुन पंहिंजो फन आहे
उहो पंहिंजे ज़िंदगीअ में त जमालदीन फ़क़ीर आहे जेको साॻे रंग में हू उनखे पाण सां बेची करे स्टेज ते जॾहिं ॿई ॼणा गॾिजी ॻाईंदा हुआ त हिकिड़ो वॾो लकाउ थी वेंदो हुयो। ऐं आउं सम्झां थो त हुनजे फ़न खे जमालदीन बि वफ़ादारीअ सां थोरो अॻिते वधायो। त तव्हीं सम्झो पिया त तव्हीं बि एतिरे ऊचे सुरनि में ॻाइण जी अहलियत रखो पिया हिन वक़्तु पंहिंजे बाबा साईं वांगुरु? साईं हाणे असीं ओड़ा थी कोन था सघूं। सोरा फ़क़ीर हिकिड़ो हुयो जमालदीन फ़क़ीर माशाअल्लाह बाबा साईं जो शागिर्द ऐं उनजो तमामु सुठो पढ़ायो, उन शागिर्द खे मां अपनायो, अॻे रंगे खणी आयो माशाअल्लाह, तमामु बहितरीन फ़क़ीर साईं जमालदीन साईं जन कमु कयो जी। ऐं हिकु कहिड़ी हुयो जेको बाबा साईं जे विसाल खां कुझु साल अॻु में उहो वीचारो गुज़ारे चुको हुयो, हुन में बि इहो रंग मौजूदु हुयो। पर जेकॾहिं क़दुरु मां ॾिसां थो असां में माना अञा ताईं तमामु घणी हिन शइ जी गुंजाइश आहे त असीं हिन शइ खे अपनायूं। सलामत हिकिड़ो ज़ाहिर त जॾहिं असीं तव्हां सां हिन वक़्तु ॻाल्हायूं पिया तव्हां पंहिंजे ॻोठ में ई हूंदो टालपुर वॾा में जिते बाबा साईं जी मज़ार आहे, असीं उनजे बारे में पुछंदासीं त छा हुननि जी वसियत हुई त मूंखे हिते दफ़न कजो, पर उन खां पहिरीं असीं ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं त सोराब जा शहज़ादा जॾहिं आहिनि त असांखे कुझु झूंगारे ॿुधाइनि पंहिंजे बाबा साईं जी का शइ, ऐं पोइ असांखे ॿुधाइजो त हुननि जो मदफ़न किथे आहे ऐं तुरबत कीअं आहे, छा ठाहियो आहे तव्हां हुन ते। पहिरीं कुझु झूंगारे बाबा जो रंग असांखे ॿुधायो। बिल्कुलु साईं, बाबा साईं जी ॻाल्हि काफ़ी आहे, रमज़ साईं जी काफ़ी वाह फर्स्ट बाबा साईं रेडियो पाकिस्तान खैरपुर ते रिकॉर्ड बि कई, उहा अहमदनगर चऊं था। वाह हो गलियां प्रेम नगर जा, गलियां प्रेम नगर जा, गलियां प्रेम नगर जा, हज़रत इश्क़ घुमायुम जोगी रमज़ान लायम, सोहणल शाह घुमायुम जोगी रमज़ान लायम, गलियां प्रेम नगर जा, गलियां प्रेम नगर जा, गलियां प्रेम नगर जा, हज़रत इश्क़ घुमायुम जोगी रमज़ान लायम, सोहणल शाह घुमायुम जोगी रमज़ान। वॾी महिरबानी साईं, वॾी महिरबानी। ज़रूरु मदफ़न पुछणु चाहींदासीं त किथे आहे संदन तुरबत, किथे आहे, जेकॾहिं को उन्हनि जो मदाह अचे, गुलनि जी चादर चाढ़े, फातिह पढ़े, त उहो कहिड़े हंध ते अची सोरा फ़क़ीर सां मुलाक़ात करे हिन वक़्तु? बाबा साईं जी पंहिंजी वसियत मुताबिक़ असांजे घर जे बसि बिल्कुलु साम्हूं असांजो आहे असांजी, ऐं बाबा साईं जी वसियत मूंखे उते ई रखिजो, ऐं उते माशाअल्लाह तमामु सुठो बाबा साईं जी मज़हब जो कमु लिखियलु आहे, ऐं हर साल बाबा साईं जी वरसी बि उते कंदा आहियूं। तमामु बाबा साईं जे हज़ारे चाहींदड़ आहिनि उहे भला उहा वरसी कहिड़े माना साईं अच्छा सलामत, उहा वरसी कहिड़े ॾींहं ते थींदी आहे, कहिड़े महीने में, को ॿुधाईंदो असांखे? हा साईं बिल्कुलु, बाबा साईं उहा थी 23 अक्टूबर 2009 ते, पर असीं जेके तमामु जेके दरवान सां माण्हू आहियूं त असीं रखंदा आहियूं इस्लामी तारीख़ मुताबिक़। ठीकु ठीकु, सलामत अली ख़ान ऐं पंहिंजो रजब अली फ़क़ीर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। असीं दुआ कंदासीं त अलाह ताला तव्हांखे अञा बि शोहरत ॾे ऐं तव्हां पंहिंजे वालिद साहिब जो नालो अञा वॾी रोशन करियो। त नसीर भाई तमामु सुठी गुफ़्तगू पाण पंहिंजी ॿुधी, ॿई लाइक़ फ़र्ज़ंद ॿई लाइक़ फ़र्ज़ंद माशाअल्लाह। अच्छा हाणे छो न हिकिड़ो नग़मो, पंहिंजो नग़मो त नथा चई सघूं, काफ़ी जेका असां ॿुधूं उन खां पोइ जेको वरी गुफ़्तगू कंदासीं। त दोस्तो अचो त सोरा फ़क़ीर जी ही लाजवाब काफ़ी ॾिसूं ऐं ॿुधूं था, उन खां पोइ वरी गुफ़्तगू कंदासीं।
जी नसीर भाई, हाणे हिकिड़ो सुवाल पुछिणो हो मूंखे, पर मूं चयो ठीकु आहे, पर ॻाल्हि आहे त कुझु शागिर्द बि हुनजा हुआसीं, हुन में जीअं तव्हां जमाल फ़क़ीर जो नालो जी जी वरितो, जमाल शागिर्द हो न? जी हा, हुन शागिर्द हो ऐं उन खां पोइ ॿिया नवां ॿ टे माना हुआ, पर उहे नाला मूंखे ज़हन में कोन पिया अचनि। अच्छा नसीर भाई, जीअं त तव्हां हिन जी ॻाल्हि कई फ़क़ीर जी, त ख़ुशी तॾहिं थींदी आहे त उन्हनि माण्हू तव्हां वरी सुठा लम्हा गुज़ारिया हुजनि। हाणे मूंखे यादि आहे त मुंहिंजो सोराब फ़क़ीर सां काफ़ी वक़्तु गुज़रियो आहे। हिते असांजे मुर्शिद साईं जी दरगाह आहे, हुन जेको मेलो थींदो आहे नांगर मोरी ते, उते सोराब फ़क़ीर आयो हो, ऐं हुन मरहूम खे साईं ॾिसो, हाणे उन लाइ दिलि थी चए थी त आउं दुआ करियां, उन कॾहिं मूं माना त ईअं खिलंदे ॾिठो, मचकिरी करे ॾिठो। सोराब फ़क़ीर खे बुज़ुर्गनि जी दुआ हुई, छाकाणि त हू हिकिड़ो वॾी तलब रखण वारो ऐं जीअं आर्टिस्टनि जो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे, हिकिड़ो पंहिंजे अंदाज़ जो, त हू हिकिड़ो फ़क़ीर तन फ़नकार हुयो। बेशक ज़रिए मुआश हुनजो, हुनखे ॿार बि पालणा हुया, पर हू उन जंहिं लेवल जो माण्हू हुयो त हू तक़ाज़ा या वॾी घुर, जीअं उस्ताद मंज़ूर अली ख़ान हूंदो हो, उहो बि मिज़ाजन फ़क़ीर हुयो। ऐं आउं जॾहिं सोराब फ़क़ीर जो अशर पाण ज़िक्र कंदासीं त उन्हनि दरगाहुनि जिते हुन चौकियूं ॾिनियूं, जिते हुन हाज़ुरियूं ॾिनियूं आहिनि, मिसाल तौर ते सचल साईं जो त असां तस्करो कयो, बेदिल साईं रोहड़ीअ वारे जो तस्करो कयो, ख़ुश ख़ैर मोहम्मद हिज़बानी साईं जो तस्करो कयो, जमालदीन फ़क़ीर जे करे, छाकाणि त मंठार फ़क़ीर सां हुनजी वाबस्तगी, जमालदीन जो तालुक़ असांजे सांगड़ ज़िले सां आहे। पर हुन जेका शाह लतीफ़ जे स्टेज ते जेके हाज़ुरियूं ॾिनियूं आहिनि, भिट जा भिटाई, भिट ते वसई नूर, मुंहिंजी तो पुॼाई, ऐं सची पुछो त जेका हुनजी असुल शोहरत आहे, जीअं हुनखे आलमगीरियत ॾांहुं आंदो, ऐं जीअं हमीद आख़ुन साहब, मुमताज़ मिर्ज़ा साहब जिन जेके वफ़द वठी विया सॼी दुनिया में, उन्हनि में सोराब फ़क़ीर सूफ़ी रंग खे जंहिं ताक़त सां हुन यूरोप में पेश कयो आहे, जर्मन में, फ्रांस में, आउं सम्झां थो त शाह लतीफ़ जो इहो स्टेज उहो पहिरियों वॾो उहो हंधु आहे जितां हुनखे दुनिया में मुतारिफ़ थियण जो मौक़ो मिलियो। सेसी शुकराना, कोड़े भाल करीम जा, ही हुन जॾहिं ॻाईंदो हुयो, गॾोगॾु राणो जेको आहे शाह लतीफ़ जे दरगाह जो जेको ॻाईंदो आहे, या वरी सोराब फ़क़ीर सुहिणी मियार मां तिरकणा आहे तड़ में अला, त आउं सम्झां थो त ही हुन जूं एॾियूं त गॾियल हिकिड़ियूं ज़बरदस्त शयूं हुयूं, जंहिंजे करे हू ऐं सम्झां थो त हुन जीअं हुनजे पुटनि बि चयो त असांजो बाबा जेको आहे उहो सूफ़ी राग, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर, हुसैन बख्श ख़ादिम, ढोल फ़क़ीर, ही पंहिंजे पंहिंजे अंदाज़ जा वॾा अमुल माणिक हुया, पर उन्हनि सभिनी में न सामी सिज वड़ा हो न, ईअं रोशनी हुयो सिज हो। वाह वाह। नसीर भाई, हाणे पाण जी ज़िक्र कयो पिए त जहांगीर कुरैशी साहब जो वॾो अमल दख़ल रहियो आहे, कंट्रीब्यूशन रहियो आहे सोराब फ़क़ीर खे सोराब फ़क़ीर करण में, त लाइन ते मौजूदु आहे जहांगीर साहब। जहांगीर साहब, अस्सलाम वालेकुम। साईं ख़ुशि आहियो जहांगीर साहब, या अली मदद चऊं था मुंहिंजे तरफ़ां, नसीर साहब जी तरफ़ां। वालेकुम सलाम जहांगीर साईं। जहांगीर साहब, वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। साईं, हाणे सोराब फ़क़ीर खे एप्रूव त कयो अल्लाह बख़्शा बुखारी साहब, पर हुनखे पॉलिश करण में ऐं हुनखे वधीक जेके कलाम रिकॉर्ड कया उनमें तव्हांजो नालो आहे, त थोरो सोराब फ़क़ीर जे बारे में ॿुधायो, उन फन जे बारे में असांखे ॿुधायो अॼु। हा अलहमदुलिल्लाह, मां 86 में तव्हां हैदराबाद मां प्रोमोट थी वियुसि। जी जी। उते सोराब सां मुंहिंजी मुलाक़ात थी। जी जी। उनजो हिकिड़ो आइटम ॾाढो मशहूरु हो, गलियां प्रेम नगर दियां। अच्छा, सुभान अल्लाह। नसीर सूमरो साहब हूंदो उन वक़्तु म्यूज़िक जो प्रोड्यूसर। जी जी। उन रिकॉर्ड कयो, इहो ॾाढो पॉपुलर हो तमामु। तो जॾहिं सोराब सां मुंहिंजी मुलाक़ात थी, हिन सां कचहरी थी, त ॾिसमि त हीउ वीचारो ईअं बिसड़ियल आहे, थोरो ॻोठाणो माण्हू,
घणो कंहिं सां उन में न पियो अचे। बहरहाल पोइ मां हिन सां जेको मूंखां थियो महिनत कई, हिन जा मूं रिकॉर्ड कया। मूंखे सभ खां वॾो ताजुब इहो लॻंदो त हीउ एतिरो पढ़ियल न हो सोहरा फ़कीर। वाह। सोहरा फ़कीर पढ़ियल न हो, ॿ टे दर्जा को पढ़ियल हुजे त हुजे, न त पढ़ियल न हो, पर हिन वटि मवादु एॾो हूंदो हो काफ़ी कलाम जो, ऐं ॾोहिरा हिनखे एॾा यादि हूंदा हुआ, ऐं तलफ़ुज़ हिन जो एॾो चिटो ऐं साफ़ ऐं करेक्ट हूंदो हो जो शायदि को हुनजे तलफ़ुज़ खे चैलेंज करे सघे। इहा मूंखे ॻाल्हि तमामु ताजुब वारी लॻंदी त इहा जी ॻोठाणो माण्हू थी। ऐं जीअं असांजो ढोल फ़कीर, उहो बि पढ़ियल न हो, पर हुन जो तलफ़ुज़, हुन जो कलाम जो ज़ख़ीरो, हुनजे ॾोहिड़नि जो ज़ख़ीरो एॾो हुन गॾु कयो, एॾी हुन महिनत कई हुई। माना हू पंहिंजे फन सां सिंसियर हो, तमामु सिंसियर हो। ऐं हुन घणा फनकार शागिर्द पैदा कया, घणा हिन स्तर में। अच्छा। हा, घणा फनकार पैदा। अच्छा जहांगीर साहब, इहो जेको सितारो खुलियो आहे साईं हिन जो, छा चवंदा आहिनि, सोहरा फ़कीर जो, या त जीअं तव्हां बि हिकिड़ी दफ़ा ज़िक्र कयो मूंसां, मूंखे ॻाल्हि यादि कान्हे, ऐं तव्हांजे वाता ॿुधणु चाहिंदुसि, यकदमि इहो सितारो उन स्टेज जे फंक्शन खां पोइ खुलियो आहे, ऐं उन खां पोइ ई यकदमि ॿाहिरि मुल्कनि में मिलियो आहे। इहो कीअं साईं वाक़ियो थियो आहे, इहो थोरो ॿुधाईंदो असांजे दोस्तनि खे। हा, इहो ईअं थियो जो ख़्वाजा इमदाद अली साहब स्टेशन डायरेक्टर ख़ैरपुर थी आयो। जी हैदराबाद मां। जी। पोइ उनजो शौक़ु हूंदो हो, उन सब्जेक्ट उनजो हूंदो हो, पोइ उहो आने लाइव प्रोग्राम कंदो हो। जी। पंहिंजो खुलियल हिन में ऑडिटोरियम में स्टेज जा। जी हा, बिल्कुल। पर मूंखे यादि आहे असां रेडियो ख़ैरपुर जी सालगिरह पिया कयूं। जी। म्यूज़िक यानी हुन में हिकिड़ो हूंदो, हिकिड़ी सुगड़नि जो हूंदो हो, हिकिड़ो ॾींहुं म्यूज़िक जो हूंदो हो। ईअं 6-7 ॾींहं असां विराए रखियासीं। लाइव थींदो हो। अच्छा, लाइव? हा, बिल्कुलु कंदा हुआसीं। सॼो प्रोग्राम लाइव थींदो हो। जी हा। तव्हांखे बि यादि हूंदो, असां ड्रामा कया उन टाइम में, असां ड्रामा कया। इंक्वायरी ऑफिसर तव्हां शायदि कयो, बिल्कुलु। कमल मेमण वारा तव्हां आया हुयो, तव्हां लाइव कयो हो। बिल्कुलु। तो उते जॾहिं हौस अली शाह साहब हूंदो चीफ मिनिस्टर। जी। इहा 90 जी ॻाल्हि आहे, मूंखे थोरो साल थिए थो, या 91 जी हूंदी ॻाल्हि। बिल्कुलु। हा, चीफ गेस्ट हो असांजे हिन प्रोग्राम जो। जी। तो हुनखे ख़बर पई त सोहरा फ़कीर हिन प्रोग्राम में आहे। अच्छा। त हुनजी ABC स्टेज जो सॼो ज़िम्मो मुंहिंजो हो। जी। मूंखे सॾाए चयो त साईं सोहरा फ़कीर खे ॿुधणु चाहे थो, तव्हां महिरबानी करे सोहरा फ़कीर खे स्टेज ते घुरायो, छो जो साईं जो सैलून लॻल आहे सखर एक्सप्रेस सां गॾु रेलवे स्टेशन ख़ैरपुर ते गाॾी बीठी आहे। अच्छा। साईं आहे तकिड़ो। अच्छा। ठीकु आहे। अलाए मूंखे यादि न कंहिं फनकार खे ॻायो, हुन खां पोइ वरी सोहरा फ़कीर खे इनवाइट कयोसीं, स्टेज ते आयो पंहिंजे संग सां गॾु। माशाअल्लाह जेका हुनजी कारीगरी ऐं फुर्ती हुई, पंहिंजी तयारी हुई, उन मुकमिल ॾेखारी। 2 या 3 कलाम ॿुधणा हुया हौस अली शाह साहब खे, 7 कलाम ॿुधाई। अच्छा, माशाअल्लाह। ऐं हा, पोइ चई त आऊं कुझु स्टेज ते सोहरा फ़कीर लाइ चवणु चाहियां थो। अच्छा। साईं आयो, माइक्रोफोन स्टेज ते बीठो। पोइ चई त मूंखे ख़बर न हुई त मुंहिंजे डिस्ट्रिक्ट में एॾा लाजवाब फनकार आहिनि जेके फोक आर्टिस्ट आहिनि, इन लेवल ते ॻाइनि था। ऐं कल्चर डिपार्टमेंट वारनि खे चवंदुसि त सोहरा फ़कीर खे ॿाहिरनि मुल्कनि में मोकिलियो। अच्छा। त पोइ मूंखे यादि आहे जल्दी 15-20 ॾींहंनि में सोहरा बि मूंखे अची ख़ुशख़बरी ॿुधाई त कल्चर डिपार्टमेंट वारनि सां राब्तो कयो आहे, कुझु फनकार वञनि पिया, डेलीगेशन वञे पियो, आउं बि हुननि सां गॾु वञा पियो, ऐं दुआ कजो ख़ैर सां। 15 ॾींहं जो टूर हुजे, पहिरियों प्रोग्राम हिन जो 15 ॾींहंनि जो हुजे। अच्छा। पोइ इटली, फ्रांस या कैनेडा ईअं कुझु मुल्क हुआ। हा हा, बिल्कुलु सही। ईअं पोइ ही 20 मुल्कनि खां वधीक जी मुल्क घुमी आयो माशाअल्लाह। अच्छा। ऐं हुते हिन परफॉर्म कयो, ऐं चवनि था त अंग्रेज़नि खे हिन डांस करायो स्टेज ते।
हाँ सी बिल्कुल अहिड़ो ॻायो जो स्टेज ते अंग्रेज डांस करण लॻा हिन सां। वाह वाह। हा, जीअं भुट्टे साहिब जे वक़्त में चूहेल आहे अलगोज़े ते चवनि था अलगोज़े ते डांस कयो हो भुट्टे साहिब सां गॾु, ईअं हिन सोहरा फ़कीर वरी अंग्रेज़नि खे नचायो। वाह वाह। अच्छा, इहो माना इहो जेको माना सितारो जेको जहांगीर साहब माना जेको सोहरा फ़कीर जो जेको खुलियो आहे या ईअं खणी चइजूं त वक़्तु जेको आहे सो उन स्टेज जेको तव्हां कयो पिए ऐं उन में जेको चीफ मिनिस्टर सिंध जो सैयद गौस अली शाह उन जे चवण खां पोइ थियो आहे साईं इहो। हा हा, इन में को शक न आहे। अच्छा साईं, असांजा सिंध जी ॻाल्हि आहे। अच्छा हा हा। अच्छा जहांगीर साहब, तव्हां त माशाल्लाह म्यूज़िक जा प्रोड्यूसर आहियो, त साईं हिन में माना लयकारी जे हिसाब सां केॾो वॾो आर्टिस्ट हो ही? न न, ही पहिरीं हिकिड़ो इनायत अली फ़कीर ॻाइणो हूंदो हो, जंहिं रुख रांझन माह मुनीर हुया, साढा दमदम साह सुधीर हुया, इहो ॾाढो पॉपुलर थियो इनायत अली फ़कीर जो, जेको हैदराबाद जो फनकार हो। पोइ जॾहिं ख़ैरपुर खुलियो त पोइ हू शिफ्ट थिया ख़ैरपुर। हिन सां तबलो वॼाईंदो हो इनायत अली फ़कीर सां। अच्छा अच्छा जहांगीर साहब, हाणे दिलि त साईं हाणे दिलि त चए थी तव्हां कचहरी ॾाढी करियूं फ़कीर जे बारे में, पर सच पुछो त वक़्तु ई न बचियो आहे ऐं एॾो मज़ो अची वियो आहे अॼु मूं तारुफ़ पेश कोन करे सघियुसि नसीर साहिब जे साम्हूं, त साईं हाणे वॾी महिरबानी तव्हां असांखे टाइम ॾिनो। जहांगीर साहब सां ॻाल्हि ॿोल हली रही हुई ऐं सच पुछो त वक़्त जो थोरो तक़ाज़ो हो, त दोस्तो वठूं था नंढड़ी ब्रेक, उन खां पोइ वरी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वेलकम टू बैक। नसीर भाई, जे जहांगीर साहब ॻाल्हि कई पे त माना कॾहिं 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 वक़्तु ऐं वक़्त जो को टाइम मुक़ररु न थींदो आहे न। हिकिड़ो वक़्तु आयो, हिकिड़ो वक़्तु आयो जंहिं अहिड़ो वक़्तु आयो जंहिंमें हिन सोचियो कोन हूंदो त आऊं के 17-18 मुल्क ॾिसंदुसि ऐं उते जेका ख़बर असांखे पई हुई या जेके हिननि पाण ॿुधायो कि मुंहिंजी पाण कचहरी थी त चई साईं उते जॾहिं आउं ॻाईंदो हुउसि उते बेल्जियम में ख़ासि करे ऐं लंडन जो बि ज़िक्र कई त उते बाक़ाइदा पोइ अंग्रेज़ मूं सां गॾु त पोइ वरी मश्करी में चवंदो साईं मूंखे वधीक मज़ो ईंदो हो। त मूं वरी पुछियोमांसि, मूं चयो अंग्रेज़ हूंदा या अंग्रेज़ हूंदे फ़कीर? चई साईं तव्हां सम्झी वञो। त चवंदा हुआ ऐं त माना फ़कीर हुस्न परस्त बि हो। माशाअल्लाह। ऐं सम्झां थो त हर आर्टिस्ट जेको आहे न उहो जमाल परस्त ज़रूरु हूंदो आहे ऐं आशिक़ बि हूंदो आहे। इहे ॿई ॻाल्हियूं जेकॾहिं न हूंदियूं त फनकार कोन्हे साईं, उहो फनकार कोन्हे, उहो कलाकार कोन्हे। पर अशरफ हिकिड़ी ॻाल्हि वेंदे वेंदे आउं ज़रूरु चवंदुसि त हर इंसान जेको हिन दुनिया में आयो आहे उनखे पंहिंजे हिसे जो कमु करणो आहे ऐं सोहरा फ़कीर वटि जेको बि ॾात, जेको फ़न ऐं जेका कुझु बि कला हुई उहा हुन सिंध वासियुनि खे दुनिया खे ॾिनी ऐं ईअं कोन्हे त दुनिया मां हू अणगातो वियो, हुनखे को हुनजो हुनजी क़दुरु शनासी या क़दुरु न थियो, हुनजो ज़बरदस्त क़दुरु थियो। हुनखे हुकूमत पाकिस्तान प्राइड ऑफ परफॉर्मेंस ॾिनो, शाह लतीफ़ जे स्टेज ते हुनखे शाह लतीफ़ अवॉर्ड मिलियो, सचल सरमस्त जे स्टेज ते हुनखे सचल साईं जो अवॉर्ड मिलियो। त ईअं सम्झो त हू दुनिया मां ॻाए वॼाए ख़ुशि थी हर लिहाज़ खां मुतमइन थी पोइ दुनिया मां हू असांखां मोकिलाए। सच पुछो त एॾो मज़ो अची वियो, माना कॾहिं कॾहिं मज़ो ईंदो आहे न कॾहिं गुफ़्तगू में। हूअं त हर पाण रागी ते जेका गुफ़्तगू कई आहे, पर अॼु उन पुट पोइ आहे उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी, जहांगीर कुरी साहब हुन ॻाल्हि ॿोल कई त तारुफ़ मुंहिंजो रहिजी वियो। त का ॻाल्हि कान्हे, तारुफ़ पाण चई छॾियो। त दोस्तो ही हो अॼु को असांजो प्रोग्राम जेको असां पंहिंजे सिंध जे हीरो सोहरा फ़कीर नाले कयोसीं। इन सां प्रोग्राम जो वक़्तु हाणे पूरो थियो। असांजे म्यूज़िक एक्सपर्ट साईं नसीर मिर्ज़ा साहब ऐं पंहिंजे मेज़बान मोहम्मद अशरफ बलोच खे ॾींदा इजाज़त। साथ सलामत। तरीका वहदत वाला अला सक बहु खुशियां आखे सचल इश्क है सच्चा जा कुछ पंधि जाए जंग
पी का इश्क का जाम साकिल मस्तो मस्ता दिल पी का इश्क का जाम साकिल मस्तो मस्ता रात मौजूद सदा हो रात मौजूद सदा हो सांगे सने सिपाही दरसाया रे सने सिपाही वो सज्जन खास गुलाम मौला सज्जन खास गुलाम वो हर सज्जन खास गुलाम मौला सज्जन